मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। जिन मुल्कनि पंहिंजे धरती जे माण्हुनि सां सचाई खे गोरनि त इहो सम्झो हुयो त उहे मुजरिम जेके असांजी धरती ते ॿार आहिनि उनखे असां ॿाहिरि वञी उछलाए अचूं समुंड जे इलाइक़नि में, जज़ीरनि में, उते पाणी बर्बादु थी वेंदा, तबाह थींदा। पर सुठा मुल्क, सुठा इंसान जिते बि तव्हां मोकिलियो उहे तरक़ी था कनि ऐं उहे पंहिंजे मुल्कनि खे, क़ौमुनि खे बुलंदी ते था पहुचाइनि। ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड में हींअर मुंहिंजो हिकिड़ो इंतिहाई इज़त जे लाइक़ु मुंहिंजो मुर्शिद साईं मोहम्मद अमीन मक्सी रहमतुल्लाह अलैह जो फर्ज़ंद साईं मुफ्ती करीम बख्श मक्सी रहमतुल्लाह अलैह जो पोटो साईं मोहम्मद जान मक्सी, ॻोठ सोबो ख़ान मक्सी, तालको मेड़ ज़िलो दादो, उते वियो आहे। उन ॿुधायो त हिकिड़ो माण्हू पाकिस्तान खां आयो, हिकिड़े डॉक्टर ॾे वियो, शुगर जो पेशेंट हुयो, पंहिंजी टेस्ट कराई। उन खां पोइ डॉक्टर उनखे तजवीज़ कयो त इहे जेके इंजेक्शन्स तूं पाकिस्तान में हणाईंदे इंसुलिन, इहे तूं हाणे न हणाए, मां तोखे हीअ दवा तजवीज़ थो करियां, उहा तूं वठि। उते मेडिकल स्टोर वारनि जो, डॉक्टरनि जो ऐं वेलफेयर डिपार्टमेंट जो पाण में ऑनलाइन सिस्टम हूंदो आहे, इंटरलिंक्ड हूंदा आहिनि। हुनखे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन ॾिनी, हुन मेडिकल स्टोर तां उहा इंसुलिन ख़रीद न कई। हुन ॾे वेलफेयर डिपार्टमेंट खां फ़ोन आई राति जो त तव्हांखे डॉक्टर तजवीज़ कई फलाणी इंजेक्शन, उहा तव्हां न वरिती। चई इहो उन जे करे जो मूं वटि पैसा कोन हुया। चई जेकर तव्हां वटि पैसा कोन हुया, तव्हांजो गूगल ते लोकेशन असां वटि पहुची वई आहे, तव्हांजी वेयर अबाउट जी असांखे ख़बर आहे, पीछी असां वटि सेल नंबर तव्हांजो आहे, तव्हां इन जाइ ते हूंदो ई त असां 1 कलाक में पहुचूं था। वेलफेयर डिपार्टमेंट जेकी बि मेडिसन्स हुई इंक्लूडिंग इंसुलिन जेके डॉक्टर प्रिस्क्राइब कई, उहे सभु दवाऊं खयूं, उते दरवाज़ो खड़काए उन पेशेंट खे ॾिनो। चयूं त हीअ न्यूज़ीलैंड आहे, जेकॾहिं तव्हां वटि पैसा न आहिनि त को फ़र्क़ु कोन थो पए, दवा फ़राहम करणु असांजे मथां फ़र्ज़ु आहे। हीअ 4 महीननि जी दवा अथव, जॾहिं 4 महीने जी दवा पूरी थी वञे त वरी असां तव्हांखे ॿी दवा ॾींदासीं। उन धरती ते रोज़गार जो इशू कोन्हे। उन धरती ते जेकॾहिं तव्हांखे घरु कोन्हे त घरु सरकार ठाराए ॾींदी, जेकॾहिं तव्हांखे गाॾी कोन्हे त गाॾी तव्हांखे सरकार ॾींदी ऐं उन रेट ते ॾींदी जंहिं रेट ते मार्केट में मिले थी। बैंकूं तव्हांखां मार्कअप कोन वठंदियूं, तव्हांखां मार्कअप जेको थींदो आहे इंट्रस्ट, उहो कोन वठंदियूं बैंकूं, तव्हांखे उन रेट ते ॾींदियूं जंहिं रेट ते मार्केट में गाॾियूं मुयसरु आहिनि। घर तव्हांखे ॾींदियूं, इलाज तव्हांखे ॾींदियूं, तालीम तव्हांखे ॾींदियूं, सिहत जो न्यूट्रिशन अहिड़ो निज़ाम जो को बि माण्हू उते बीमार न थींदो आहे। दुनिया जा 20 मुल्क जेके बहितरीनु मुल्क आहिनि, जेके रहण जे क़ाबिल आहिनि, उन में न्यूज़ीलैंड 3 नंबर ते आहे ऐं नीदरलैंड यूरोप जो मुल्क जेको आहे उहो 1 नंबर ते आहे। इंग्लैंड 11 नंबर ते आहे, जर्मनी 3 नंबर ते आहे। एशिया जो हिकिड़ो मुल्क सिंगापुर 20 मुल्कनि में शामिल आहे। एशिया में हिकिड़ो मुल्क, अफ्रीका मां हिकिड़ो बि मुल्क कोन्हे, अमेरिका खंड मां हिकिड़ो मुल्क कोन्हे, इवन अमेरिका बि उन में शामिल कोन्हे। अमेरिका खंड न, पर अमेरिका मुल्क बि 20 मुल्क जेके आहिनि गुड सुइटेबल कंट्रीज़ ऑफ द वर्ल्ड फॉर रेजिडेंशियल पर्पस, उन में अमेरिका बि शामिल कोन्हे। उनमें न्यूज़ीलैंड 3 नंबर ते।
इन्हनि खे इंग्लैंड वारनि गोरनि इन्हनि खे ख़राबु सम्झी करे अहिड़े ॿेटनि में जज़ीरनि में उछलाए आया त इहे ख़राबु माण्हू आहिनि, नशई आहिनि, जुआरी आहिनि। ऐं वरी फ्रीडम उते केरु कंहिंजे गुंज चेहरे में विझी जेकॾहिं निरड़ ते गुंज अची वियुसि, कावड़ में केरु कंहिंसां ॻाल्हाए थो, ॾाढे केरु कंहिंसां ॻाल्हाए थो, त बि उन जे ख़िलाफ़ु तादीबी कार्रवाई आहे त तो चेहरे ते गुंज आणे, निरड़ में गुंज आणे, अहिड़े अंदाज़ सां तो बिहेव कयो आहे जो साम ॿुधंदड़ जी दिलि आज़ारी थी आहे। इहा आहे इंसानियत, इहो आहे मज़हब। मज़हब इहो कोन्हे त तूं मूंसां ज़ुल्म कंदो रही, मूंसां ॾाढ करी, मूंसां जबर करी, मुंहिंजे बुनियादी हक़नि खे सलब करी, मुंहिंजे ज़बानुनि ते ताला आणी, मुंहिंजे सोचुनि ते पहरा रखी, मुंहिंजे उमंगुनि खे सुलेब ते टंगी, मुंहिंजे ख़्वाहिशुनि खे तूं क़तलु करी ऐं पाण क्लेम करी त मां सुठो मुस्लमान आहियां। सुठो मुस्लमान अल मुस्लिम मन सलम अल मुस्लिम मिन यदिही व लिसानिही। मुस्लमान उहो आहे जंहिंजी ज़बान ऐं हथ खां ॿियो मुस्लमान महफ़ूज़ रहे। न्यूज़ीलैंड में पाण ॿुधाई त उते ई मंदरु आहे, उते गिरजाघर आहे, कलीसा आहे, चर्च, अलम, मस्जिद। चई को मस्जिद में वञे, को गिरजाघर में वञे, को कलीसा में वञे, को मंदर में वञे, को तौरेत पढ़े, को इंजील पढ़े, को ज़बूर पढ़े, को फ़ुरक़ान पढ़े, को गीता पढ़े, का पाबंदी कोन्हे। चई गॾिजी खाऊं, कॾहिं बि मज़हबी बहस न करियूं। हर माण्हू खे मज़हब जी आज़ादी आहे, जेको जहिड़ो मज़हब आहे उन खे उन जी आज़ादी आहे। क़ुर बि चए थो न त कुल या अय्युहल काफ़िरून ला आबिदु मा तुअब्दून वला अंतुम आबिदून मा अअबुदु वला अना आबिदुम मा अबदतुम वला अंतुम आबिदून मा अअबुदु लकुम दीनुकुम वलिय दीन। चओ तूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िरनि खे त मां उन्हनि जी इबादत न कंदुसि जंहिंजी तव्हां था कयो, जंहिंजी तव्हां था कयो उन्हनि जी मां नथो करियां, जंहिंजी मां थो कयां उनजी तव्हां नथा कयो। तव्हांजो दीन तव्हांजे लाइ, मुंहिंजो दीन मुंहिंजे लाइ। इहो सॼो निज़ाम जेको आहे उहो न्यूज़ीलैंड में। ग़ैर मुस्लिम जेके आहिनि उहे अलाह जे कानून खे ईअं अडॉप्ट था कनि, पर असां मुस्लमान जेके आहियूं न उहे चऊं था त न, जन्नत में बि असां वेंदासीं, ज़ख़ीरा अंदोज़ी बि असां कयूं, तोर माप में बि ख़यानत असां करियूं, मुअल गोश्त जानवर जो बि असां खपायूं, मुअल कुकड़ियूं बि असां खपायूं, खीर में केमिकल असां मिलायूं, सब्ज़ियुनि खे ज़हर वारो जेको ॾियूं फुआरो त जल्दी फ़सुलु तयारु थिए उहो बि असां ॾियूं, सूद जो कारोबार बि असां करियूं, माण्हुनि जी गिला बि असां करियूं। क़ुर थो चए त वयल कुल हुमज़त मदद, जहनम उन्हनि माण्हुनि लाइ जेके गिला था कनि। अल्लाह जी जमा मालम अदद, ऐं उहे माण्हू जेको पैसो गॾु करे रखनि था उन लाइ जहनम। इन्हनि मुल्कनि में हफ़्ते जी पघार मिलंदी आहे। जापान में मां ख़ुदि वियो हुउसि, हर सैटरडे ते आर्तवार जी राति उते पघार मिलंदी आहे, आर्तवार जी राति पघार मिलंदी, हर हफ़्ते जी पघार मिलंदी आहे। पोइ जेको उन्हनि खे खाइणो आहे, हफ़्ते जी ख़रीदारी करणी आहे, करे रखंदा, फ्रिज भरे रखंदा पंहिंजे खाधे जा। उन खां सवाइ का बि उते दौलत गॾु नाहे कई वेंदी। तालीम हुननि जी फ्री, सिहत हुननि जी फ्री, रोज़गारु हुननि जो फ्री, मुआसलात हुननि जी फ्री, रेल में सफ़र करणु, हुनजा वॾा वॾा वज़ीर आज़म सदर, उन्हनि जे लाइ को प्रोटोकॉल कोन, उन्हनि जे अॻियां पोयां गाॾियूं कोन, उन्हनि जे अॻियां पोयां मोबाइलूं कोन। जीअं हितां जो जेकॾहिं को अचे थो VIP जेको वेरी इंपॉर्टेंट पर्सनैलिटी, इंपॉर्टेंट पर्सनैलिटी छा में, रुगो उहिदे में, न इंसान आहे न इंसान दोस्त आहे, पर रुगो इंपॉर्टेंट पर्सनैलिटी आहे। उन जे करे जो हुन असां सां वधीक ज़ुल्म कयो आहे। प्यारा साथियो, चैनल पसंदि अचेव सब्सक्राइब कजो
ऐं मुंहिंजो चैनल ॿुधिजो। महिरबानी साथी।